HSD फिज़िक्स हाई स्कूल करौली जीअं त आउं हिते एक्सटर्नल थी आयो आहियां गवर्नमेंट हाई स्कूल जॉर्ज रेगुलेटर में। तमामु सुठो ऐं साफ़ु सुथिरो माहौल मिलियो। ॾाढी ख़ुशी थी त असां हिन साफ़ु सुथिरे माहौल में विदाउट चीटिंग जे कमु करे रहिया आहियूं। जॾहिं त इहो सभु कुझु जेके महिरबानियूं आहिनि उहे असांजे सखर IB यूनिवर्सिटी जे तरफ़ां ऐं मिलियल हिदायतुनि मुताबिक़ असां कमु करे रहिया आहियूं। ऐं अहिड़े माहौल में असांखे रही करे तमामु ख़ुशी थी थिए त कापीअ जहिड़े मूज़ी मर्ज़ मां असां पंहिंजी जान छॾाए रहिया आहियूं ऐं तमामु बहितरीनु नमूने सां पंहिंजो कमु सर अंजाम ॾेई रहिया आहियूं। जॾहिं त आउं शुक्रानो अदा कयां थो सखर IB जी वाइस चांसलर, सखर IB जी पूरी मैनेजमेंट ऐं प्लस में जेके बि हिते स्कूल जा मैनेजमेंट आहिनि उन्हनि जी बि शुक्रानो अदा कयां थो त हुननि असांखे सुठो साफ़ु माहौल ॾेई करे असां लाइ बहितरी कई, असांजे नए नस्ल लाइ बहितरी कई ऐं जेको नओं नस्ल पैदा थींदो उहो विदाउट चीटिंग जे हिकु सुठा साइंसदान, सुठा इंसान, सुठा बाकिरदार लेखक पैदा थी सघनि था बिना कंहिं कापी करण जे। I am very thankful to all of you that you have cooperated with us. Internal Superintendent Government High School Secondary School Jolly Regulator हिते जेके असां एक्सटर्नल थी आहिनि उन्हनि जो जेको असांजे स्कूल में तमामु सख़्ती सां जेको आहे चेक करे रहिया आहिनि त हूंदे बि उन का बि चीटिंग में ॾिसण न आई आहे। ऐं असां पाण जेको आहे विज़िट कयूं पिया था त हीअ काई बि इदारो आहे हिकु बहितरीनु इदारो ऐं उन्हनि जी कोशिशुनि जो इहो नतीजो आहे त ॿार जेके आहिनि से पंहिंजो पाण लिखी रहिया आहिनि। जेके बि सुवाल आहिनि विदाउट चीटिंग जे पंहिंजा पेपर करे रहिया आहिनि ऐं जेके टीमूं आहिनि उनजे मथां हर जेको आहे जेका लॻंदी पई पर कंहिं बि ॿार वटां का बि शइ न आई आहे। न मोबाइल आई आहे न को नओं आयो आहे। असांजा ॿार जेके आहिनि तमामु सुठी तरह सां पंहिंजो पेपर ॾेई रहिया आहिनि ऐं टीमूं अचनि पियूं ऐं असां मुतमिन आहियूं IB जे इदारे खां त जेको हिन सिस्टम कयो आहे हिन स्कूल जे लाइ तरीक़ेकार आहे तमामु बहितरीनु आहे ऐं असां उमेद आहे कि हिते ॿार हली महिनत करे वरी बि ईअं ई रिज़ल्ट ॾेखारण सभिनी स्कूलनि में। ॾाढो बहितरीनु माहौल आहे, फस्ट क्लास। हिते को कापी जो नालो निशान ई कोन्हे ऐं IBA वारनि जे अंडर में आहे जॉर्ज सेंटर गवर्नमेंट हाई स्कूल जॉर्ज रेगुलेटर। असांखे एक्सटर्नल करे रखियो अथनि ऐं असां ॿारनि जो मुस्तक़बिल रोशन था ॾिसूं पिया हिते ऐं उमेद बि इहा आहे ऐं असां त पूरी सिंध जे जेके बि शागिर्द आहिनि उन्हनि खे बि इहा ई एडवाइस ॾींदासीं ऐं असातिज़ा खे बि इहा ई एडवाइस ॾींदासीं त जीअं ही समूथली हले थो पियो सेंटर अहिड़े तरीक़े सां सभु सेंटर हलंदा त इंशाअल्लाह ॿारनि जो मुस्तक़बिल रोशन थींदो, अॻिते हली हिकु आहे मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करे सघंदा। थैंक्स। अस्सलाम वालेकुम। असांजो इदारो तमामु सुठो आहे। हिते कंहिं बि क़िस्म जी चीटिंग न आहे ऐं असां पंहिंजी महिनत सां पंहिंजो जेको कुझु असांखे अचे थो पंहिंजे उस्तादनि असांखे तमामु सुठे नमूने पढ़ायो आहे। तमामु सुठा लेक्चर ॾिना आहिनि जंहिंजे नतीजे में असांखे जेको सवाल ॾिनो थो वञे उहो असां लिखूं पिया ऐं तमामु असां शुक्रगुज़ार आहियूं इदारे जा। इदारो तमामु सुठो आहे ऐं का बि हिते चीटिंग न आहे। कापी जेकॾहिं तव्हां कंदो त तव्हांखे कोई कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो न आहे, छो करे का तव्हां ॾिसी लिखो था ऐं तव्हांखे का शइ बि ज़हन में न ईंदी। इन जे करे तव्हांखे पंहिंजी महिनत करणु खपे। तव्हां कहिड़े अॻिते एंट्री टेस्ट ॾियणु वेंदो त उते तव्हांखे कापीअ जी थियल हूंदी त तव्हांखे कुझु बि न ईंदो। इन करे तव्हां पंहिंजी महिनत कयो। जॾहिं तव्हां महिनत जे हिसाब सां पंहिंजो एग्ज़ाम ॾेई आया आहियो त तव्हां कामयाबु थी सघो था, कंहिं एंट्री टेस्ट में पास थी ऐं सुठे उहिदे ते पुॼी सघो। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो अयाज़ अली आहे। मां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जॉर्ज रेगुलेटर IBS सखर स्कूल में पढ़ंदो आहियां ऐं असां वटि हिते फ्री चीटिंग जे हिसाब सां एग्ज़ाम वरिता था वञनि। असां हिते पंहिंजी महिनत करे ऐं पंहिंजे कॉन्फिडेंस सां पंहिंजे एग्ज़ाम खे मुंहुं ॾियूं था ऐं पंहिंजा पेपर सवला कयूं था। असां पंहिंजी कोशिशि कयूं था त असां सुठे नमूने सां पंहिंजा पेपर सोल्व कयूं ऐं सुठनि नंबरनि सां पास थियूं ऐं असां पंहिंजो फ्यूचर ठाहे सघूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जॉर्ज रेगुलेटर जो स्टूडेंट आहियां ऐं हाणे जीअं त असांजा एग्ज़ाम्स एनुअल एग्ज़ाम्स जारी आहिनि असांखे सभु खां पहिरियां इहा ॿुधी ऐं इहो ॾिसी करे ॾाढी ख़ुशी आहे त असांजा जेके हिते पेपर थियनि था उहे बग़ैर चीटिंग जे थियनि था ऐं फुल मेरिट ते थियनि था बग़ैर कंहिं चीटिंग जे बग़ैर कंहिं कॉपी जे थियनि था।
जेको बि हिते ॿार लिखनि था उहे पंहिंजो पाण जेको यादि करे अचनि था, छो जो उन्हनि ते उहा महिनत थियल आहे। पहिरियों उन्हनि ते उहा महिनत थियल आहे, पोइ जेकी महिनत आहे हिन पेपरनि में उहो साबित थी चुको आहे त असांजा उस्ताद जेके आहिनि केतिरी महिनत कंदा ऐं ॿार केतिरा महिनती थी चुका आहिनि, छो जो हिते बिल्कुलु चीटिंग फ्री आहे ऐं असांजा जेके रिज़ल्ट बि आहिनि हर तरह सां बहितर पियो अचे। त हिन जो मतिलबु त इहो ॿुधी असांखे बि ॾाढी ख़ुशी थी ऐं जेको बि असांजो मुआशिरो आहे चीटिंग फ्री थी चुको आहे उहो तमामु इहा ॻाल्हि ॿुधी त ख़ुशि थींदो त हीउ स्कूल उहो स्कूल आहे जंहिं इन शइ जो बुनियादु विधो त हिकिड़ी साफ़ ऐं शफ़ाफ़ एग्ज़ाम वरिता वञनि ऐं हिकिड़ो साफ़ ऐं शफ़ाफ़ माहौल ठाहियो वञे। मुंहिंजो नालो ज़ैन आहे, असांजे स्कूल जाज रेगुलेटर जा शागिर्द आहिनि। जीअं त असांजे हिते स्कूल में हींअर इम्तिहान हल रहिया आहिनि, हिते असांजो तमामु सुठो माहौल आहे, हिते बिल्कुलु कापी न आहे, असां कापी या बग़ैर हिते पेपर ॾियण जो असांखे एतिरो फ़ाइदो थिए थो। शुरूआती जीअं असां हिते पढ़ण सां हिते कापी न हुन जी वजह सां असां तमामु घणो पढ़ूं था ऐं तमामु घणी महिनत करे हिते अचूं था, पंहिंजी बिना कापीअ करे असां पढ़ूं था ऐं पंहिंजी माना एजुकेशन जे लाइ महिनत कयूं था, स्ट्रगल कयूं था। असां माना हिते असां हिकु सुठो माहौल ॾींदा, असांजे टीचर्स बि कापीअ मोकिली असां मोकिलियो न, इन वजह सां असांखे हिकिड़ो अहसासु थिए थो त असां पढ़ूं। असां माना ॿियनि स्कूलनि खे बि इहो पैगाम ॾियणु चाहियूं था जिते माना असां जी कापी न तव्हांखे हुते ऐं कापी खां बग़ैर वारो हिकिड़ो माना माहौल कापी कल्चर जो फ्री माहौल पैदा कयो वञे जी ॿार पंहिंजी महिनत पढ़नि ऐं कुझु हासिलु करे सघनि। मुंहिंजो नालो तैयब अली आहे ऐं स्कूल गवर्नमेंट बॉयज़ स्कूल जाज रेगुलेटर में पढ़ंदो आहियां। असांजे जीअं त असांजे स्कूल में इम्तिहान हली रहिया आहिनि त असांखे पहिरीं जीअं इम्तिहान में असां दाख़िलु थींदा आहियूं त असांखां चेकिंग करे अंदरि दाख़िलु कयो वेंदो आहे। का बि पर्ची या छा हूंदी आहे उहा असांखां करे वेंदी आहे ऐं असांखे कंहिं बि क़िस्म जी चीटिंग नथी कराई वञे। ऐं आउं इहो चवणु चाहींदुसि त असां ताईं जेके मूं 9th में पेपर ॾिना या हींअर ॾियां पियो, मूं कॾहिं बि कापी न कई आहे, छो जो कापी जो असीं कंदासीं त असांजो फ्यूचर तबाह थींदो ऐं हींअर असां जीअं कापी नथा कयूं त असांखे उहा कापी अॼु हेर ई न हूंदी त जीअं असां अॻिते आहे अप्लाई कंदासीं त असांखे उते एंट्री टेस्ट में सुठियूं मार्कूं खणी सघंदासीं। मेरा नाम सुमैया फातिमा है और मैं क्लास मैट्रिक ए में पढ़ती हूँ। हमारे स्कूल का नाम गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल छाछ रेगुलेटर है और हम यहाँ पर मैट्रिक का इम्तिहान दे रहे हैं। यहाँ पर मैं इस हवाले से बात करूँगी कि हमारी जो इम्तिहान हाल में इसमें किस तरह से हम पेपर दे रहे हैं। तो मैं बात करती हूँ कि यहाँ पर हर तरह से पेपर हम फ्री हाल में कर रहे हैं। यहाँ पर किसी भी तरह से चीटिंग का कोई भी यहाँ पे चीटिंग वगैरह कोई भी नहीं है। यहाँ पर हम हर तरह जो भी मेहनत कर रहे हैं अपनी मेहनत के मुताबिक अपना पेपर करते हैं। जो पेपर हम कर रहे हैं उसमें हमारे टीचरों ने हमें इतनी अच्छी तरह से पढ़ाया है कि हम अपने पेपर को अच्छी तरह से क्लास पढ़ाती हूँ। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जाज रेगुलेटर इन असांजे इन इदारे में का भी क़िस्म की चीटिंग न थी थिए। कहिड़ी क़िस्म जी फर्नीचर ऐं फैसिलिटीज़ असांखे अवेलेबल आहे, हिन में असांखे कंहिं बि क़िस्म जी दिक़त ऐं तकलीफ़ महसूसु कान थिए थी। अस्सलाम वालेकुम। जीअं त असां गवर्नमेंट हाई स्कूल जाज रेगुलेटर में हिते पढ़ंदा आहियूं ऐं हिते पेपर ॾेई रहिया आहियूं त असांखे हिन स्कूल में इहो ई सेखारियो वियो आहे त पंहिंजो पेपर में कापी न हूंदी ऐं तव्हां महिनत करे पढ़ो। जीअं त असांजा उस्ताद बहितरीनु आहिनि ऐं असांखे तमामु सुठो उन्हनि पढ़ायो आहे, असांजो कंसेप्ट क्लियर आहे ऐं असां हींअर पेपर में वेठा आहियूं त न ई असांखे कापी जी ज़रूरत आहे न कोई कंदासीं। असांखे इहो ई चवणु खपे त ॿिया जेका बि शागिर्द आहिनि उन्हनि खे महिनत करणु खपे ऐं कापी न कनि, छाजे करे जो हींअर कापी करे हू पंहिंजो ग्रेड सुठो खणंदा पर अॻिते हुननि जे वालदेन जो ऐं पंहिंजनि माइटनि जो जेको आहे सो मक़सदु न माणे सघंदा ऐं पंहिंजो कामयाबु न थी सघंदा उहे। हमारे स्कूल में चीटिंग बिल्कुल भी नहीं होती, हमें टीचिंग करनी भी नहीं चाहिए क्योंकि अगर हम चीटिंग करेंगे तो हमारी कोई काम भी नहीं होगी, हम अपना गोल पूरा नहीं कर सकते। हमारे स्कूल में बिल्कुल भी चीटिंग नहीं होती और हम ये मानते हैं कि चीटिंग होनी भी नहीं चाहिए। हमारे स्कूल में बहुत साफ तरीके से पेपर होते हैं, कोई भी टीचर टीचिंग नहीं करवाता और हमें चाहिए कि चीटिंग करनी भी नहीं चाहिए। हमारे सिंध में एक बार स्कूल इसमें चीटिंग नहीं होती है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुज़फ़्फ़र हुसैन, स्कूल मैनेजर, गवर्नमेंट हाई स्कूल जाज रेगुलेटर, मैनेज बाय सखर IB यूनिवर्सिटी। गवर्नमेंट हाई स्कूल जाज रेगुलेटर में जेके SSC पार्ट 1 ऐं 2 जा एग्ज़ामिनेशन हली रहिया आहिनि, इनमें मां सभ खां पहिरियां उस्तादनि जो शुक्रगुज़ार आहियां। उन खां पोइ मां जस ॾींदुमि वालदेन खे ऐं उन्हनि जे ॿारनि खे त हिते फ्री चीटिंग में जिन वालदेन हिते पंहिंजा ॿार छॾिया आहिनि, हितां जे ॿारनि खे बि जस आहे जेके ॾिसनि था सॼी सिंध में काफ़ी हली रही आहे ऐं अहिड़े फ्री इन्वायरमेंट में हुननि पंहिंजो पाण खे मञाइण लाइ भरपूर कोशिशि करे रहिया आहिनि। मां अला साईं जे
दरबार में दुआ थो घुरां त अल्लाह साईं इन्हनि ॿारनि खे सुठी मंज़िल ॾिए आमीन। पंजाबी यूनिवर्सिटी 2016 खां काफ़ी फ्री इन्वायरमेंट ॾिनो, जिनकी शुरुआत गवर्नमेंट हाई स्कूल जाज रेगुलेटर ऐं गवर्नमेंट हाई स्कूल चंडोबीरली खां कई, जेको हिन वक़्तु तक़रीबन 15 खां मथे सेंटर आहिनि जिते कापी न पई हले। जिन सिंध में तव्हां ॾिसो था त कापी जो जेको आहे रुझान तमामु घणो आहे, पर सखर आईबी यूनिवर्सिटी इनखे रिजेक्ट करे छॾियो आहे। सिंध में कापी खे जे ख़ात्मे लाइ कोशिशि करे रही आहे। हीअ असांजो गवर्नमेंट हाई स्कूल जाज रेगुलेटर आहे जिते 2016 खां वठी करे कापी जो ना निशानी न आहे। असांजा शागिर्द जेके आहिनि बग़ैर कापी जे इम्तिहान पास कनि था ऐं हीअ हितां वञी करे सुठनि इदारनि में दाख़िला वठनि था ऐं उते पंहिंजो नालो रोशन कनि था। महिनत करण जे करे हिननि जो ग्रेड कापी न हुअण जे करे हिननि जो ग्रेड घटि ज़रूरु अचे थो, पर हिननि खे इल्मु मिले थो ऐं इल्म जे करे अॻिते पंहिंजे स्कूल जो नालो रोशन कनि था। असां गवर्नमेंट ऑफ सिंध खे इहो गुज़ारिश कंदासीं त जीअं सखर आईबीअ जे इंतिज़ामनि हेठि हलंदड़ स्कूलनि में सेंटरनि में कापी न आहे, इन तरीक़े सां तव्हां ॿियनि सेंटरनि में बि कापी खे बंदि कराए सघो था। तव्हां इन बारे में आइडियाज़ जेके आहिनि सखर आईबी खां वठो त हुननि कहिड़े तरीक़े सां पंहिंजे इम्तिहानी सेंटर में कापी खे बंदि करायो ऐं कापी जो ख़ात्मो आंदो।